अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी तां मथां तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ कंधकोट में डोमकी बिरादरी के माण्हुनि ने एहतिजाजी रैली कढी। रैली में सवें माण्हुनि शिरकत कई। तशद्दुद में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। अहम ख़बर है तव्हां ॾियूं पिया। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी मथां तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ कंधकोट में डोमकी बिरादरी के माण्हुनि एहतिजाजी रैली कढी है। रैली में सवे माण्हुनि शिरकत कई है। तशद्दुद में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी मथां तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ कंधकोट में डोमकी बिरादरी के माण्हुनि एहतिजाजी रैली कढी है। जॾहिं त रैली में सवे माण्हुनि शिरकत कई है। पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी मथां तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ कंधकोट में डोमकी बिरादरी के माण्हुनि ने एहतिजाजी रैली कढी। रैली में सवे माण्हुनि शिरकत कई है। तशद्दुद में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कंधकोट मां आवाज़ जे रिपोर्टर अहमद अली मुगल खां। अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी मथा पंजाब असेंबली तशद्दुद करण वाक़े खिलाफ कंधकोट में डोमकी हाउस का प्रेस क्लब ताईं मीर बाराज का डोमकी अब्दुल गफ़ार अब्दुल लतीफ़ जिगवानी में सवे डोमकी बिरादरी के माण्हुनि इलाइक़े के माण्हुनि शिरकत कई। उन ई मौके ते अॻवाननि जो चवणु हो त असां डोमकी कबीले जो मज़ारी कबीले सां साथ आहे। अहिड़े हमले वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। तशद्दुद वारे हमले में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयूं था। जी ठीक है अहमद अली, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां ककण लाइ।